बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां असलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जा क्लासेस असां शुरू करे चुका आहियूं। अॼु असांजो पहिरियों क्लास आहे यानी बेसिक इंग्लिश पढ़ण वञूं था त असांखे लेटर पढ़णो आहे। पहिरियों लेटर कहिड़ो पढ़ंदासीं? ख़त न, असां लेटर पढ़ंदासीं अखर। लेटर जेको ख़त आहे इंशाल्लाह एंड ऑफ द कोर्स यू विल बी एबल टू राइट लेटर इन योर ओन वर्ड्स। ओके, सो लेट्स स्टार्ट आवर क्लास विथ लेटर। असां पंहिंजे लेटर यानी अखर सां पंहिंजे क्लास जो आगाज़ कंदासीं। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई हूंदी त जॾहिं सिरूं पयूं हुजनि, सीमेंट पियो हुजे, तव्हां वाह न कंदव, पर जॾहिं उन्हनि मां ठहियल काई शाहकार बिल्डिंग तव्हांजे साम्हूं ईंदी आहे त तव्हां चवंदा आहियो वाह, इहा कमाल जी ठहियल आहे। ईअं ई असां जेके हिन कोर्स जे अंदरि टॉपिक्स पढ़ंदा वेंदासीं, उहे सीमेंट हूंदा, बजरी हूंदा, सिरूं हूंदियूं। तव्हां उन जा होस्ता हूंदव जॾहिं असां उहे मुख़्तलिफ़ टॉपिक्स पढ़ी वेंदासीं ऐं एंड ऑफ द कोर्स जॾहिं तव्हां उहा शाहकार बिल्डिंग ठाहे वेंदव, तव्हां बि पंहिंजो पाण खे ॾिसी कंदव वाह। इंशाल्लाह इन मुकमल कोर्स में हर टॉपिक ते कोशिश कंदासीं त उनजी रेलिवेंसी खे डिस्कस कयूं, उनजी वर्थ खे डिस्कस कयूं ऐं उनजी कॉमन जेके एग्जांपल्स आहिनि, कॉमन जेका उनजी यूज़ेज आहे, उन ते असां ॻाल्हायूं। असांजी इन मुकमल कोर्स में कोशिश हूंदी हर टॉपिक खे बेसिक लेवल खां एडवांस लेवल ताईं टच कयूं त जीअं असांजो उनजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे ऐं असां उन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिल करे सघूं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। अच्छा, लेटर वर्ड, लेटर जेको ख़त आहे उनजी स्पेल बि इहा ई थींदी आहे, पर ग्रामर जे अंदरि जॾहिं असां लेटर पढ़ंदासीं त असांजे लाइ हूंदो उहो अखर। हिकिड़ो लेटर थींदो आहे LATER, लेटर यानी पोइ। आई विल कॉल यू लेटर, माना मां तव्हां ॾे पोइ कॉल कंदुसि। मतिलबु असां कहिड़ो लेटर पढ़ण पिया वञूं? अखर। सिंधीअ जा माहिर चवनि था त अखर जी माना आहे निशानी, यानी जेके अखर हूंदा आहिनि किन बि ॿोलियुनि जा, उहे हक़ीक़त में हिकु निशानियूं हूंदा आहिनि। जीअं मतिलबु अगरि असां चऊं था सिंधी अल्फाबेट आहे त जेको अल्फ खा, बेबदक आहे, बेबुक आहे, इहे छाजूं निशानियूं आहिनि? इहे सिंधी ज़बान जूं निशानियूं आहिनि। ईअं ई हर ॿोलीअ जूं निशानियूं थींदियूं आहिनि जंहिंमां वर्ड्स ठहंदा आहिनि। असां उनखे बि डिस्कस कंदासीं। सो कलेक्टिवली डेफिनेशन ऑफ लेटर इज सिंबल्स ऑफ लैंग्वेजेस, यानी ॿोलियुनि जूं निशानियूं। हाणे तव्हां कहिड़ी बि ॿोली ते डिस्कस कयो त असांजो मतिलबु इहो आहे लेटर मां त उहा निशानी आहे हिकिड़ी। असां हिन कोर्स जे अंदरि सिनोनियम्स बि पढ़ंदासीं, जिन खे असां अदर वर्ड जा ॿिया लफ़्ज़ बि चवंदा आहियूं हिकु लफ़्ज़ जा। सो असां खां पुछे त लेटर जो अदर वर्ड कहिड़ो आहे, ॿियो लफ़्ज़ कहिड़ो आहे, असां चवंदासीं सिंबल। सिंबल हुनजो अदर वर्ड आहे। सो जीअं त असां इंग्लिश स्टार्ट कई आहे, यानी असां इन इंग्लिश ते थींदासीं। डेफिनेशन खां पोइ डायरेक्ट असां इन थींदासीं इंग्लिश अल्फाबेट ॾे। हाणे इंग्लिश अल्फाबेट कहिड़ी आहे? इंग्लिश अल्फाबेट जा लेटर्स कहिड़ा आहिनि या सिंबल्स कहिड़ियूं आहिनि? ए खां वठी ज़ेड ताईं ABC, यानी तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते बि लिखियल हूंदी त ए खां वठी ज़ेड ताईं ABC छा आहे? इंग्लिश अल्फाबेट आहे। या ईअं खणी चऊं त इंग्लिश अल्फाबेट लेटर्स आहिनि या इंग्लिश अल्फाबेट सिंबल्स आहिनि। उहे टोटल घणा आहिनि? 26, 26 आहिनि। अॼु असां हिन वीडियो जे अंदरि असां उन्हनि 26 लेटर्स ते बि ॻाल्हाईंदासीं त उहे कीअं फंक्शन कंदा आहिनि। सो उनखे इंग्लिश में ॿिनि हिसनि में विरायो थो वञे। हिकिड़ो हिसो आहे हुनजो वावेल्स ऐं सेकंड हिनजो आहे कॉन्सोनेंट। हाणे वावेल लफ़्ज़ जी माना छा आहे सिंधीअ में? हर्फ़े इल्लत। अच्छा, कॉन्सोनेंट जी माना छा आहे? हर्फ़े सही। हाणे जेके वावेल्स आहिनि इन्हनि जी डेफिनेशन, इन्हनि जो रोब दबदबो इहो आहे इंग्लिश अल्फाबेट में त इहे चवनि था त असां खां सवाइ कोई बि लफ़्ज़ ठही न सघंदो आहे, यानी लफ़्ज़ खे ठाहिण वारा वावेल हूंदा आहिनि। अगरि असां लेट सपोज कोई एग्जांपल खणूं था, एप्पल, ठीकु आहे, यानी अगरि असां एप्पल जी ई ख़तम कयूं त इन लफ़्ज़ खे तव्हां मुकमल नथा पढ़ी सघो। यानी हर्फ़ इल्लत जी माना ई इहा आहे त जेके ज़ेरुनि ज़बरुनि वारा आवाज़ कढंदा आहिनि, अल्फ़ जो आवाज़ कढंदा आहिनि। तव्हां जेके बि वावेल्स यूज़ कंदव न, ए अल्फ़, ई अल्फ़, आई अल्फ़, ओ अल्फ़, यू अल्फ़, यू असां अल्फ़ न आहे पर यू बि अल्फ़ जो आवाज़ कढंदा, जीअं असां चवंदा आहियूं अम्ब्रेला। ठीकु आहे। सो वावेल्स असांजा जेके हूंदा आहिनि अल्फ़ जो आवाज़ कढंदा आहिनि, या इल्लत चइबो आहे एराबुनि खे, ज़रबुनि खे, यानी ज़रबूं ॾींदा आहियूं असां। ठीकु आहे न। त हाणे ॾिसो एप्पल छा थियो? ॾिसो, अगरि जेका हीअ ई आहे, इन इहे छा कयो आहे? हिन लफ़्ज़ खे मुकमल कयो आहे, यानी जेके वावेल्स हूंदा आहिनि उहे लफ़्ज़ खे कंप्लीट कंदा आहिनि। इन खां सवाइ कोई बि वावेल न ठहंदो। हिकिड़ो ॿियो एग्जांपल खणूं था तव्हांजे साम्हूं, बनाना। ठीकु आहे, हिकिड़ो आम वर्ड आहे, सिर्फ़ु तव्हां हिन मां ए ख़तम करे छॾियो, ही लफ़्ज़ ई न आहे,
यानी हिन पंहिंजी वर्थ ॿुधाई वाविल्स असांखे त इन खां सवा कोई बि लफ़्ज़ कंप्लीट नाहे थींदो, न ई ठहंदो आहे। हाणे हिकु त इहा थी वई डेफिनेशन त वाविल्स उहे हूंदा आहिनि जिन खां सवा कोई बि लफ़्ज़ न ठहे, ऐं उहे वाविल्स घणा आहिनि टोटल 5। अच्छा, हाणे कॉन्सोनेंट छा आहिनि? वाविल्स खां सवा जेके बि इंग्लिश अल्फाबेट में लफ़्ज़ आहिनि असां उन्हनि खे चवंदासीं कॉन्सोनेंट। हाणे अचूं था अगरि हे दाबो करे थो असां ते त मूंखां सवा को लफ़्ज़ न ठहंदो त असां हिनखे लफ़्ज़ ठाहे ॾेखारींदासीं स्काई, ऐं असां पोइ हिन ॾे ईंदासीं, हिन खां पुछंदासीं त हीउ लफ़्ज़ तोखां सवा ठही चुको आहे, त हीउ लफ़्ज़ तोखां सवा ठही चुको आहे। कीअं? ॾिसो SKY हिननि मां कोई बि लेटर हिन में न आहे, यानी पोइ लफ़्ज़ कीअं मुकमल थियो? लफ़्ज़ त मुकमल आहे, स्काई, स्काई माना आसमान। पोइ असां चवंदासीं हीउ पंहिंजो मुतबादिल ॾींदो असांखे, वाविल पंहिंजो मुतबादिल ॾींदो, चवंदो तव्हां मुंहिंजे बदिरां सेमी वाविल्स खे यूज़ कंदव। सेमी वाविल कहिड़ो आहे? यादि रखी छॾियो, वाय। वाय असांजो छा आहे? सेमी वाविल आहे। हाणे सेमी वाविल कीअं? यानी जंहिं जॻह ते तव्हांजो वाविल्स मंझां कोई बि लफ़्ज़ न अचे या लेटर न अचे उते तव्हांजो सेमी वाविल कमु कंदो, वाय। सो असां सम्झी वियासीं त वाविल्स वरी अंदरि कीअं हूंदा आहिनि? हिकिड़ा हूंदा आहिनि वाविल्स, हिकिड़ा हूंदा आहिनि सेमी वाविल। सेमी वाविल छा कंदा आहिनि? उते कमु ईंदा आहिनि जिते जेको आहे तव्हांजो हिननि वाविल्स मंझां को लफ़्ज़ या लेटर न हुजे। हाणे अचूं था त सर इहो मतिलबु वाय कंहिंखे रिप्रेज़ेंट थो करे? हिकिड़ो सवाल आहे न सर, त वाय हिते अगरि अचे थो, ठीकु आहे, सेमी वाविल आहे न, पर अगरि असुल फैमिली वाविल्स जी हीअ आहे 5, ॿी न आहे, ही सेमी वाविल आहे। सर ही स्काई, यानी जेको स्काई जे अंदरि वाय इस्तेमालु थियल आहे, इहो रिप्रेज़ेंटेशन छाजी थो करे? इहो रिप्रेज़ेंटेशन थो करे आय जी। मिसाल कीअं? तव्हां लफ़्ज़ उचारियो स्काई, आय, तव्हांखे हिते आय जो लफ़्ज़ मिलंदो, वाय जो लफ़्ज़ न मिलंदो। वाय जो लफ़्ज़ वाव खां शुरू थींदो आहे, त इन जे करे ही रिप्रेज़ेंटेशन कंदो आहे आय जी। अच्छा, हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं था। तव्हां जॾहिं वाय खे प्लूरल कंदा आहियो, असां सिखंदासीं इंशाल्लाह नाउन जे अंदरि प्लूरल छा रूल्स, ॾाढो इंट्रेस्टिंग टॉपिक आहे, उनखे बि असां इंशाल्लाह डिस्कस कंदासीं। त जॾहिं तव्हां वाय जो प्लूरल कंदो न त वाय खे आय में कन्वर्ट कंदो, तव्हां वाय जे पोयों आय खे मतिलबु रिप्रेज़ेंट कंदो। मिसाल कीअं? वाय स्काई जो प्लूरल छा थींदो? स्काईज़, यानी तव्हांजी वाय छा में कन्वर्ट थी वई? आय में। सो असां सिंपल ॾिठोसीं त जेके वाविल्स हूंदा आहिनि उन्हनि जी डेफिनेशन छा आहे? हिकु त उहे आराब हूंदा आहिनि, ज़रबुनि जो कमु कंदा आहिनि। उन्हनि जी डेफिनेशन इहा आहे त हिननि खां सवाइ कोई लफ़्ज़ कंप्लीट न ठहंदो आहे, ठहंदो ई न आहे, छो त हुनजो हिकिड़ो वज़न, हुनजो उचार हिननि सां ई कंप्लीट थींदो। पोइ असां खणी वियासीं स्काई, क्राई, वाय, अहिड़ा शाय, खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जेके असां खणी ईंदासीं जेके सिर्फ़ु वाय सां हूंदा, उन में वाविल कोई न हूंदो, त उते वाय जेको हूंदो उहो सेमी वाविल थी करे रिप्रेज़ेंट कंदो, चवंदो हेलो आई एम हेयर, मां हिते आहियां, मतिलबु ईअं न सम्झो त हिते वाविल्स कोन्हनि। हाणे तव्हां चवंदो त सर असां लेटर पढ़ूं पिया, सिंबल्स ऑफ लैंग्वेजिस पढ़ियोसीं, असां हिते छो आयासीं अल्फाबेट जे अंदरि? यादि रखी छॾियो त जॾहिं तव्हां प्लूरल्स कंदव त उन जे अंदरि तव्हांखे हिननि असूलनि जो वॾो एहतियात करणो पवंदो, ऐं उन जी जेका वर्थ आहे न हिननि टॉपिक जी, जे मां तव्हांखे छा चयुमि त इहे सिरूं सीमेंट गॾाए करे जॾहिं बिल्डिंग ठहंदी तव्हां चवंदो वाह। त ईअं ई आहे जेको ही टॉपिक असांजो डिस्कस करण जो मतिलबु इहो हुयो त असांखे अॻिते इहो टॉपिक कमु अचण वारो आहे पार्ट्स ऑफ स्पीच जे अंदरि। उमेद आहे त ही जेको कंप्लीट असां टॉपिक डिस्कस कयो आहे उन में तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। हाणे हिकिड़ो नंढड़ो टॉपिक आहे जेको मां हिन सां आख़िर में लिंक करे हिन वीडियो खे इख्तिताम कंदासीं, उहो आहे आर्टिकल। हाणे आर्टिकल खे असां डिस्कस कंदासीं। तव्हां केजी जी क्लास में अंदरि तव्हां पढ़ियो हूंदो एन एप्पल, माना हूअं ॾिसो जेको हे आर्टिकल आहे न, उहे आर्टिकल आहिनि अ एन द, ठीकु आहे, पर असां ॾिसो हिते द डिस्कस न कंदासीं। आर्टिकल ख़ुदि हिकिड़ो ज़बरदस्त ऐं अलॻि टॉपिक आहे। मां सिर्फ़ु हिन वाविल सां लिंक करण जे लाइ मां ही ॿ लफ़्ज़, माना जेके ॿ असांखे आहिनि न आर्टिकल्स अ ऐं एन, इन्हनि खे डिस्कस कंदुमि, ऐं इन्हनि खे बि तमामु सिंपल पैमाने ते कीअं अ ऐं एन जी लफ़्ज़ी माना आहे हिकु, बसि, ठीकु आहे। हिन जी माना आहे हिकु, हिन जी माना बि हिकु आहे। हाणे चवनि था त जंहिं लफ़्ज़ जे अॻियां वाविल थो अचे उते तव्हां एन इस्तेमालु कंदव। मिसाल कीअं? एप्पल, ॾिसो ए आयो, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो असांखे लफ़्ज़ मिलंदो असां हिते अॻियां इस्तेमालु छा कंदासीं? एन। ऐं यादि रखो त हिते असां हिन एप्पल जी ए नंढी करे छॾींदासीं, ठीकु आहे, छाजे करे त अॻियां असां एन जी ए वॾी कई आहे। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं असां इंशाल्लाह डिस्कस कंदासीं। अच्छा, ॿियो आउल, आउल माना चिबरो, त
ओ असांजो छा आहे वाविल आहे, असां छा लॻाईंदासीं सॻियूं एन लॻाईंदासीं। अच्छा पर अगरि मां तव्हांखे चवां थो कैट, अ कैट, सिंपल, यानी आर्टिकल अ ऐं एन, इन्हनि खे चइबो आर्टिकल, पर इन्हनि जी लफ़्ज़ी माना छा आहे हिकु, ठीकु आहे, अ माना बि हिकु, एन माना बि हिकु। हाणे इहो लफ़्ज़ त हिकु आहे, किथे असां एन ॾियूं जाते हिननि मां कोई बि हुजे, ठीकु आहे, उते असां ॾींदासीं एन, ऐं जिते कॉन्सोनेंट मंझां कोई लफ़्ज़ हूंदो असां उते ॾींदासीं अ। हाणे तव्हांजे साम्हूं कुझु वर्ड लिखिया आहिनि जिन खे असांखे आर्टिकल इस्तेमालु करणो आहे, ए ऐं एन, ठीकु आहे। हाणे ॾिसो यू अॻियां आहे असांजो अम्ब्रेला, लफ़्ज़ जेको अम्ब्रेला आहे उनजे अंदरि आवाज़ आहे अल्फ जो, इन जे करे असां हिते कंदासीं एन अम्ब्रेला। ऑरेंज अल्फ जो ओ, ऑरेंज ऐं ओ अॻियां त असां हिनखे बि लॻाईंदासीं एन, छाजे करे त अॻियां वाविल अथसि। बेट कॉन्सोनेंट आहे, इन जे करे असां हिन लॻाईंदासीं अ बेट। वाल कॉन्सोनेंट आहे, ए लॻाईंदासीं। ॿियो तव्हांजे साम्हूं खयों आहे अवर, अवर चइबो आहे कलाक खे, पर ॾिसो आहे एश, पर इहो लफ़्ज़ अल्फ सां शुरू थो थिए, अवर, अवर हवर न थींदो आहे, इन जे करे अवर आहे त असां कंदासीं एन अवर, ठीकु आहे। ॿियो आहे यूज़र, हाणे यूज़र इहे यके सां शुरू थो थिए, त इन जे करे असां कंदासीं आई एम अ यूज़र, नॉट आई एम एन यूज़र, इन जे करे त हीउ लफ़्ज़ ॾिसो अल्फ जो आवाज़ नथो कढे त ए था लॻायूं, हिते ॾिसो अल्फ जो आवाज़ कढे थी त असां एन था लॻायूं। यानी तव्हांखे हाणे इहा ॻाल्हि सम्झणी आहे त लफ़्ज़नि जे अंदरि वाविल्स त आहिनि ई आहिनि, पर कुझु हीअं बि लफ़्ज़ आहिनि, ॾिसो हाणे यू तोणे जो असांजो छा आहे वाविल आहे, पर पोइ बि ॾिसो कंहिं जॻह ते इस्तेमालु थियो आहे त उहो पंहिंजी वर्थ विञाए वेठो आहे, यानी उन जे अॻियां जेको आहे तव्हां ए था लॻायो, छाजे करे वर्थ वियसि हली त हाणे अल्फ जो आवाज़ नथो कढे, हाणे यू पंहिंजे इहे यके वारो आवाज़ थो कढे। ईअं ई आहे एश, हूअं हेन, ॾिसो हाणे लफ़्ज़ आहे हेन, हेन माना कुकड़, त तव्हांजी हे हाथीअ सां शुरू थींदी आहे, इन हिते तव्हां लॻाईंदो अ हेन, पर हिते अवर, इन जे करे त हिते तव्हांजो लफ़्ज़ थींदो अवर, यानी कलाक, इन जे करे असां हिन सां एन लॻाईसीं। सो उम्मीद आहे त जो पहिरियों क्लास जेको लेटर ते हुयो उन खां बाद में असां अल्फाबेट, वावेल, सेमी वावेल ऐं कॉन्सोनेंट ते डिस्कस कयोसीं, आर्टिकल हिन में डिस्कस कयासीं, तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हांजे साम्हूं कुझु लफ़्ज़ आहिनि, इन्हनि ते तव्हां यूज़ कंदव अ ऐं एन जो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट क्लास में, तेसिताईं घर जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।